धरती से नींव निभायो। हकीम दीन मोहम्मद वलद इमाम बख्श जूने जो 5 फरवरी 1936 गोठ बोरडी शरीफ तालका खैरपुरनाथन शाह जिला दादू में जी हंज में अखि खोली। पाण प्राइमरी तालीम पंहिंजे अपाणे गोठ में प्राइमरी स्कूल बोरडी शरीफ में उन वक्त के शफ़ी उस्ताद मोहम्मद खान जूने जो चौखंडियारो दीवान दालूमल ऐं मियां फैज़ मोहम्मद जहिड़नि क़ाबिल फ़ख्र उस्तादनि वटि 4 दर्जा पढ़िया। तंहिंखां बाद में 1949 में पंहिंजे भाउ मियां करीम बख्श खान जूने जी सरपरस्तीअ में तालीम सां गॾु हिकमत जी सिख्या वठण लाइ चंदो रहीम तालका जोही में उस्ताद ख़ैर मोहम्मद जत वटि 5 क्लास पास कयईं। हिकमत तिब ते दस्तरस हासिल कयमि। चंदो रहीम में रहण खां पोइ 1952 में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल दादू में साईं मोहतरम शफ़ीमन सोलंकी वटि उन जी निगरानी में मोहब्बत ऐं शफ़क़त सां पाण सिंधी फाइनल पास कयऊं। तंहिं दौर में सिंधी 7 दर्जा सिंधी फाइनल पास कई वेंदी हुई। पाण चवंदा हुआ त असां इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो मूंखे साईं शफ़ीमन सोलंकी जहिड़ो शफ़ीक़ उस्ताद मिलियो, जंहिंखां मूं काफ़ी कुझु पिरायो। पाण हिकु मिसाली उस्ताद हुआ। हकीम दीन पाण चंदो रहीम में वॉलीबॉल जी बानी पिणु रहियो आहे। पाण सुठा रांदीगर पिणु हुआ ऐं संदन सरपरस्तीअ में उते टूर्नामेंट बि करायूं। संदन वॾो भाउ मियां अलवरायो ख़ान शाहाणी पाड़े दादू में रहाइश पज़ीर हुआ ऐं उहो तंहिं वक़्तु इरीगेशन खाते में एसडीओ हो, जंहिं सबबु पाण दादू में रहण लॻा। दादू में रहण करे दादू में आज़ादू संदन वास्ता वधिया ऐं पाण शेर व शाइरी जे ज़ौक़ ऐं शौक़ु रखंदा हुआ ऐं उन ई शौक़ खेसि आराम सां वेहण न ॾिनो। उहो शौक़ खेसि खे अंजमन आफ्ताब अदब दादूअ जे मुशाइरनि में वठी आयो, हाणे बीहारियो जिते